क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 21 एक्सरसाइज नंबर 1.5 मशक़ी कढ़ाई 5 पार्ट 2 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भलीकार बारो पोइ सबक में असां एक्सरसाइज 1.5 जा पहिरियां 3 क्वेश्चन सॉल्व करे आया हुआसीं। हाणे असां क्वेश्चन नंबर चौथों जेको आहे उहो हल कंदासीं। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे वेरीफाई दैट डबल कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर जंहिंखे असां ज़ेड सां ज़ाहिर कंदा आहियूं फॉर फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स हेठिन मुंहिंजनि अददनि जे लाइ। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त सिंपली जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त उहो हीउ जेको आहे त ज़ेड बार ऐं वरी बार आहे यानी ज़ेड जो असां कॉन्जुगेट मालूम कंदासीं ऐं वरी ॿिए दफ़ा उनजो कॉन्जुगेट मालूम कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो उहो ओरिजिनल जेको हूंदो न कॉम्प्लेक्स नंबर उहो मिली वेंदो। सही आहे। हाणे अचो त असां हिकिड़ो हिसाब जेको आहे हल करे था ॾिसूं। हाणे असां सभु खां अवल जेको आहे पहिरियों नंबर पार्ट आहे उन खे हल था कयूं त उहो आहे पहिरियों नंबर पार्ट आहे असां वटि 4/7 प्लस 9/10 इज इक्वल 10 आयोटा। सही आहे। पोइ हिते लिखंदासीं असां सॉल्यूशन त सभ खां अवल असां हिन खे लिखी वेंदासीं z इज इक्वल टू 4/7 प्लस 9/10 आयोटा। असां हिन खे ईअं लिखो। हाणे असां हिन खे ईअं लिखियासीं ईअं लिखियोसीं त हाणे असां छा कंदासीं जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। हाणे अचो त असां हिन जो कॉन्जुगेट मालूम कयूं त छा थींदो त z बार इज इक्वल टू 4/7 प्लस 9/10 आयोटा। त हिते बार ॾिनोसीं त हिते बार ॾींदासीं हो हिन सॼे जे मथां। सही आहे। हाणे तव्हांखे मां पढ़ाए चुको आहियां त कॉन्जुगेट कीअं मालूम कंदा आहियूं। असां छा कंदा आहियूं इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज कंदा आहियूं न। पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो असां वटि z बार इज इक्वल टू 4/7 माइनस 9/10 आयोटा। सही आहे। इहो असां मालूम कयोसीं। हाणे छा आहे असांखे डबल कॉन्जुगेट मालूम करिणो आहे यानी ज़ेड बार जे मथां वरी ॿी बार लॻाए इन जो कॉन्जुगेट मालूम कयोसीं वरी कॉन्जुगेट मालूम कंदासीं त पोइ इहो थींदो त कॉन्जुगेट ऑफ द ज़ेड वरी कॉन्जुगेट मालूम कंदासीं पोइ छाजे बराबरि थींदो 4/7 माइनस 9/10 आयोटा उहो हिन जे मथां बार लॻाईंदासीं। सही आहे। सॼे जे मथां पोइ छाजे बराबरि थींदो ज़ेड बार होल बार इज इक्वल टू थींदो 4/7 प्लस 9/10 आयोटा 9/10 आयोटा। ऐं छाजे बराबरि आहे इहो असां वटि बराबरि आहे उहो हिते छा हुयो त ज़ेड बराबरि 4/7 9/10 आयोटा अची वियो त हीउ छाजे बराबरि थी वियो इहो बराबरि थी वियो ज़ेड। त अहिड़े तरीक़े सां छा थियो प्रूव थी वियो या लिखी सघूं था असां हैंस proved that z बार इज इक्वल टू z। सही आहे। हाणे असां छा कंदासीं क्वेश्चन नंबर जेको आहे कहिड़ो नंबर क्वेश्चन कयूंसि पहिरियों थी वियो 3 नंबर सां कयूंसि। हाणे 3 नंबर असां वटि आहे पहिरियों उनखे मां लिखी थो वञा हिते 3 नंबर जेको पार्ट आहे उनखे ॿारहों। हाणे 3 नंबर असां 1/2 माइनस 3 आयोटा सॉल्यूशन लिखियोसीं पोइ इहो छाजे बराबरि थी वियो ज़ेड बराबरि माइनस 1/2 माइनस 3 आयोटा। सही आहे। अहिड़े तरीक़े सां पोइ असां हिन खे लिखंदासीं त हिन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। कॉन्जुगेट कीअं मालूम कंदो आहे मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त असां छा कंदा आहियूं इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज कंदा आहियूं। इहो बराबरि थींदो ज़ेड बार इज इक्वल टू 1/2 माइनस 3 आयोटा पोइ हिन जे हिसे जे मथां ॾींदासीं बार पोइ थींदो ज़ेड बार इज इक्वल टू 1/2 प्लस 3 आयोटा थी वियो। सही आहे। हाणे छा थींदो असां जंहिंजो कॉन्जुगेट हिकु भेरो लधो आहे वरी साॻे जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। सही आहे। त कंडीशन गिवन आहे न असांखे त डबल कॉन्जुगेट ऑफ द ज़ेड इज इक्वल टू ज़ेड। हाणे अचो छो वेरीफाई बि असांखे इहो ई करिणो आहे त अचो वरी असां हिन जो जेको आहे कॉन्जुगेट लहूं था पोइ छा थींदो ज़ेड बार होल बार इज इक्वल टू जंहिंजो मालूम करे आयासीं 1/2 प्लस 3 आयोटा छाजो इन ते ॾींदासीं बार छाकाणि जो मालूम करिणो आहे असांखे ॿियो कॉन्जुगेट थींदो ज़ेड बार होल बार इज इक्वल टू 1/2 माइनस 3 आयोटा। पोइ असां हिन खे लिखी सघूं था छा था लिखी सघूं हिन खे असां छा था लिखी सघूं हिन खे लिखी सघूं था
त z बार होल बार इज इक्वल टू छा z जे बराबर लिखी सघूं था। सही आहे ईअं हैंस प्रूव्ड। बारो हाणे आऊं अॻी स्लाइड ते 5 नंबर सम खे हल कंदुसि। हाणे असां वटि 5 नंबर सम आहे -2 -3 इंटू -10/9 आयोटा। त पहिरियों स्टेप लिखंदासीं सॉल्यूशन लिखियोसीं। पोइ असां लिखंदासीं त z इज इक्वल टू -2 -3 इंटू -10/9 आयोटा। सही आहे, इहो आहे असांजो z। सही आहे। त पोइ हाणे त छा थींदो, पहिरियां हिनखे असां सही तरीक़े सां लिखंदासीं। जेको हिन जो टर्म आहे इहो ज़र्ब में कोन्हे, हिनखे सेट करे लिखंदासीं। यानी माइनस जो जेको 3 आहे हिन सां मल्टीप्लिकेशन में आहे, त असां पहिरियां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं। त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त हाणे z इज इक्वल टू -2। हाणे जेको -3 ॿाहिरि पियो आहे, इहो अंदरि हिन सां ज़र्ब थींदो त 3 माइनस इंटू माइनस प्लस, हिते माइनस आहे, निगी में बि माइनस पई आहे ब्रैकेट में, इहे पाण में ज़र्ब थी वेंदा। पोइ छा जवाबु अची वेंदो, जवाबु अची वेंदो +3/9 आयोटा। अहिड़े तरीक़े सां इहा थी वई हाणे z जी वैल्यू। सही आहे, माना असांखे इहो आहे z। सही आहे। त हाणे छा कंदासीं, हाणे हिन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं। त कॉन्जुगेट हिन जो थींदो हींअर त z बार इज इक्वल टू थींदो -2 प्लस 30/9 आयोटा। ठीकु आहे, हिन जे मथां बार ईंदासीं असां हिन तरीक़े सां। पोइ थींदो z बार इज इक्वल टू -2 ऐं इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज कंदासीं, थींदो 30/9 आयोटा। सही आहे। त हिते ॾिसो त साइन चेंज थी हिन पार्ट जी। हाणे असां हिनजो वरी डबल कॉन्जुगेट मालूम कंदासीं। ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं इहो वाकई उहो जेको z आहे हिन जे बराबरि थिए थो या न। सही आहे। पोइ थींदो इहो त z बार वरी हिन जे मथां ॾींदासीं बार। सही आहे। हिन साइड छा थींदो, -2 -30/9 आयोटा। जे असां कॉन्जुगेट मालूम कंदासीं त इहो थींदो त z बार वरी बार इज इक्वल टू -2 साइन चेंज थी वेंदी हिन पार्ट जी। सही आहे। त हिते माइनस आहे त हिते थींदो प्लस, त पोइ इहो थी वेंदो +30/9 आयोटा। पोइ छाजे बराबरि थी वियो, हाणे इहा जेका वैल्यू आहे -2 + 30/9 3/9 आहे आयोटा, बराबरि छाजे थी वियो, इहो बराबरि थी वियो z जे। पोइ असां हिनखे लिखी सघूं था त z बार वरी बार, ठीकु आहे, डबल कॉन्जुगेट इज इक्वल टू z। त हेंस प्रूव्ड, बारो हींअर क्वेश्चन नंबर 5 आहे फाइंड द वैल्यूज ऑफ x एंड y। चए थो त x ऐं y जा मुल लहो हिन इक्वेशन मां, जॾहिं त इक्वेशन असांखे गिवन आहे। सही आहे। त पोइ हिते छा आहे त x² + आयोटा y² इज इक्वल टू 16 + 9/25 आहे। हाणे हिन जे अंदरि असांखे छा करिणो आहे, हिन जे अंदरि असांखे जेके x ऐं y जा जेके मुल आहिनि उहे फाइंड आउट करणा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो मूं तव्हांखे पढ़ायो द कंडीशन ऑफ इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। सही आहे। त उन जे अंदरि छा हुयो त असां जेको ई रियल पार्ट आहे उनखे असां रियल पार्ट जे बराबरि कंदा आहियूं, ऐं इमेजिनरी पार्ट जेको हूंदो आहे असां उनखे इमेजिनरी पार्ट जे बराबरि कंदा आहियूं। अचो त असां हाणे हिनखे सिंप्लीफाई कयूं। त सभ खां पहिरियां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप जेको सेम लिखंदा आहियूं उहो लिखंदासीं। उहो छा आहे त x² + आयोटा y² इज इक्वल टू 16 + 9/25 आयोटा। सही आहे। पोइ हाणे हिते असीं छा कंदासीं त जेको रियल पार्ट हूंदो रियल पार्ट जे बराबरि ऐं इमेजिनरी पार्ट हूंदो इमेजिनरी पार्ट जे बराबरि कंदासीं। पोइ इहो थी वेंदो वञी त x² इज इक्वल टू 16 का मानींदासीं, पोइ लिखंदासीं त आयोटा y² इज इक्वल टू 9/25 आयोटा। हिन तरीक़े सां त पोइ असां हिनखे लिखी सघूं था फर्दर त माना पहिरियों हिनखे सिंप्लीफाई था कयूं, पोइ हिन साइड हेॾे त हीअ सिंप्लीफाई कोन थींदो, असांजो डायरेक्ट जेको स्क्वायर रूट मालूम करे सघूं था हिते, छो जो हिते x जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे न असांखे। त ऐं हिते ही जेको आहे इहो सिंप्लीफाई थींदो। अचो त हाणे हिनखे असां सिंप्लीफाई करे था ॾिसूं। हाणे हिते थींदो y²
इज इक्वल टू 9/25 इंटू आयोटा डिवाइडेड बाय आयोटा। ठीक है, हाणे ही आयोटा जो है इन आयोटा में वो ख़त्म थी पोइ हिते छा बचंदो, ये बचंदो तो 9/25। अड़े तरीक़े से हिते असां वटि हुयो छा साॻियो ई x² इज इक्वल टू 16। सही है। हाँ असां छा कंदासीं त x की वैल्यू फाइंड आउट करण जे लाइ ऐं हिते y की वैल्यू जेका आहे उहा फाइंड आउट करण जे लाइ छा कंदासीं त हिननि जो स्क्वायर रूट मालूम कंदासीं। पोइ असां हिते लिखंदासीं त बाय टेकिंग स्क्वायर रूट इहो बराबर छा थींदो, हाणे थींदो त x² स्क्वायर रूट इज इक्वल टू 16 जो स्क्वायर रूट कामा ॾींदासीं। हुते छा हुयो त y² इज इक्वल टू 9/25 त लिखंदासीं त y² इज इक्वल टू 9/25 त हिन जो छा कंदासीं स्क्वायर रूट मालूम कंदासीं। हाणे हिते ॾिसो हिन जो पेयर कंप्लीट आहे ऐं हिन जो पेयर कंप्लीट आहे ऐं हिननि जा जेके पेयर कहिड़े तरीक़े सां ठही सघनि था। सही आहे। असां जॾहिं x² के फर्दर सिंप्लीफाई कंदासीं बराबर थींदो x जे x बराबर +-4 हिन जो आंसर आयो हिते x जी वैल्यू ऐं हिन जा हिते आयो असां वटि y जी वैल्यू आई +-3/5। अहिड़े तरीक़े सां असांखे वो x ऐं y जा जेके आहिनि असांखे मुल मिली विया। इहो थियो हिन जो आंसर। सही आहे, इहो थियो हिन जो आंसर। बी नंबर ॻाल्हि त बुक जे अंदरि जेको हिन जो आंसर आहे उहो ग़लति लिखियलु अथव। पेज नंबर 273 ते जेको बुक आहे STB जो सिंध टेक्स्ट बोर्ड जो उन में लिखियलु अथव त x इज इक्वल टू 4/3 उहो कीअं थींदी, पॉसिबल ई न आहे न, त पोइ उहो उन जो आंसर ग़लति अथव। हिते आयो x जो जेको मुल ईंदो +-4 ईंदो ऐं y जो ईंदो +-3/5। सही आहे। 12 हाणे असां वटि चौथों नंबर सम आहे। तव्हां सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखी वञिजो। पोइ हाणे असां अॻियो स्टेप छॾींदासीं त हुन में असां छा कंदासीं रियल पार्ट खे रियल पार्ट जे बराबरि रखंदासीं, इमेजनरी पार्ट खे इमेजनरी पार्ट जे बराबरि कंदासीं। अचो त असां हींअर शुरू कयूं। असां लिखंदासीं त √5/3 इंटू x इज इक्वल टू 6√3/√2 हिते ॾींदासीं कामा। पोइ लिखंदासीं त -3/√2 y आयोटा इज इक्वल टू 2√2/9 आयोटा। अहिड़े तरीक़े सां सही आहे। पोइ हिते असांखे x जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। हीउ जेको टर्म पियो आहे हिन में ज़र्ब सां हिन साइड ईंदो थी वेंदो वंड में, त हिते y जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे त पोइ असांखे जेको y सां गॾु जेके टर्म आहिनि पर आयोटा असां फ़िलहाल हेॾां कोन था खणी वञूं। सही आहे। त हीउ 3/√2 जेको आहे हिन सां ज़र्ब में पियो आहे हिन साइड ईंदो वंड में थींदो, त पोइ इहो थींदो वञी त x इज इक्वल टू 6√3/√2 डिवाइडेड बाय 5/5/3 हिते ॾींदासीं कामा, त पोइ थींदो -y आयोटा इज इक्वल टू 2√2/9 आयोटा डिवाइडेड बाय 3/√2। सही आहे। हाणे हिते छा थींदो त हीअ जेका वंड आहे उहा ज़र्ब में तब्दील थी वेंदी, अंश छेद में छेद अंश में अची वेंदो। साॻी तरीक़े सां हिते बि थींदो। हाणे x इज इक्वल टू 6√3/√2 इंटू 3/√5 हिते छा थींदो -y आयोटा इज इक्वल टू 2√2/9 आयोटा मल्टीप्लाइड बाय √2/3। वो अहिड़े तरीक़े सां। सही आहे। ईअं थी वियो। हाणे असां छा कंदासीं त जेके हिन खे ऐं छहनि खे पाण में ज़र्ब कंदासीं, 3 खे ऐं 6 खे, छाकाणि त हीअ अंडर रूट खां ॿाहिरि आहे ऐं हिते जेके अंडर रूट जे अंदरि में पाण में ज़र्ब थींदा। सही आहे। तव्हांखे मां इहे शयूं पोइ हिते पढ़ायो आहियां, उमेदु आहे तव्हांखे उहे शयूं यादि हूंदियूं। त पोइ हिते अॻियो स्टेप थींदो त x इज इक्वल टू 6 इंटू 3/3 ऐं अपान में त छा थी वेंदो त √2 इंटू 5 त हेॾे ॾींदासीं कामा, इहो बराबरि थी वेंदो -y आयोटा इज इक्वल टू √2
2 अंडर रूट 2 इंटू 2 वो जेको ही टर्म हुयो न हिते 2 तो ॿाहिरि पियो आहे इहो उहो साॻी जॻह ते रहंदो अंडर रूट में ही ऐं ही पाण में ज़रब थी वेंदा अहिड़े तरीक़े सां अपान में थी वेंदो हिते घणो त 9 इंटू 3 थी विया अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे छा थी वेंदो ही थी वेंदो x इज़ इक्वल टू 6 अरिड़हं अंडर रूट 3 थी विया अपान में अंडर रूट 10 थी वियो असांखे x जी वैल्यू फाइंड आउट थी वई त हेॾे छा थी वेंदो हिते थी वेंदो माइनस वाई आयोटा इज़ इक्वल टू 2 हाणे हिते छा आहे ही पेयर कंप्लीट आहे ॿाहिरि निकिरींदो त इहो छा थी वेंदो इहो थी वेंदो 2 इंटू 2 अपान 27 27 थी विया हाणे असांखे हिते जेको आहे एक्स जी जेका वैल्यू आहे उहा फाइंड आउट थी वई पर हाणे असांखे फर्दर वाई अञा हले पियो त पोइ असां हिनखे लिखंदासीं त वारो हाणे फर्दर अॻिते इहो बराबरि थी वेंदो त माइनस वाई आयोटा बराबरि थी वियो 4 आयोटा अपान छा जे बराबरि थी वियो 27 सही आहे हाणे हिते छा थींदो त आयोटा में कैंसिल थी वेंदो ॿई ज़रब में पिया आहिनि मथे पियल आहिनि सही आहे उहो कैंसिल थी वियो ऐं पोइ असांजो जवाबु छा आयो इहो जवाबु आयो माइनस वाई इज़ इक्वल टू 4 अपान 27 फर्दर हाणे असां जेको आहे हिन माइनस वारी साइन खे ख़तमु करण जे लाइ ॿिन्ही पासनि खां जेको आहे माइनस जी साइन ज़रब ॾींदा आहियूं ठीकु आहे त पोइ हाणे छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त माइनस वाई इंटू माइनस 4 अपान 27 पोइ असांखे हिते वाई जी वैल्यू मिली वई वाई थी वियो प्लस जो वाई इज़ इक्वल टू हाणे हिते थींदो माइनस जा 4 अपान 27 अहिड़े तरीक़े सां असांजो सम सॉल्व थी वियो असांखे जेको आहे एक्स जी जेका वैल्यू मिली हिन सम जे अंदरि त एक्स जी असांखे वैल्यू मिली उहा आई 18 अंडर रूट 3 अपान अंडर रूट 10 ऐं जेको वाई जी जेका असांखे वैल्यू मिली उहा बेटी माइनस जा 4 अपान 27 बुक जे अंदरि तव्हांजे में एक्स जी जेका वैल्यू आहे उहा सही कोन्हे का तव्हां इन शइ खे ॾिसी छॾिजो उहा ग़लति आहे बुक जे अंदरि सही आहे एंसर्स जे अंदरि अहिड़े तरीक़े सां बारो ही अथव एक्स जी वैल्यू ही अथव वाई जी वैल्यू अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ु पूरो थियो वरी मिलंदासीं नए लेक्चर में तेसीं ताईं अला भाई।